नाज़रीन, उमरकोट में ज़्यादती खां पोइ क़त्ल कयल नींगरी जनता माली जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ माली बिरादरी ऐं वारसनि कुनरी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि आवाज़ टीवी जे रिपोर्टर जावेद कादरी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। 9 महीना अॻु जनता माली क़त्ल केस जी तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। अॼु असां उन जे सिलसिले में प्रेस क्लब कुंडली ते एहतिजाज करण जे लाइ आया आहियूं। 9 महीना पहिरीं जीअं अदी जो क़त्ल थियो उन ॾींहं ते सभ खां पहिरीं पुलिस जी गफ़लत इहा ई आहे त उन पोस्टमार्टम करायो। पोस्टमार्टम जेकॾहिं उन्हनि करायो त उहा रिपोर्ट छो न ॾिनी, न वारिसनि खे ॾिनी, न मंज़र आम ते ॾिनी, न मीडिया खे ॾिनी। उहा पोस्टमार्टम रिपोर्ट न कोर्ट में जमा थी। अञा ताईं जेके कानून में कटहरे में जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जेके DNA लाइ जवाबदार सैंपल वरिता विया त हुन में कंहिंजो जेको 2 ॾींहंनि में असांखे रिपोर्ट पेश कई हुई त माना हुन में जेके सैंपल आहिनि कंहिंजा गुम आहिनि, कंहिंजा नाला गुम आहिनि, कंहिंजा जेको आहे न सीरियल नंबर हेठि मथे थी विया आहिनि। आख़िर केसि ताईं केरु मौलूस हिन में रेप करे उमरकोट में क़त्ल कयो वियो। अॼु ॾींहं ताईं केतिरनि ई एहतिजाजनि जे बावजूदि बि उन नियाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थी चुका आहिनि ऐं न ई उन्हनि जे लाइ का हिकमत अमली जोड़ी वई आहे। असां आला अमलदारनि खे IG साहब, DIG साहब ऐं SSP उमरकोट खे अपील कंदासीं त इन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं नियाणी जे खून खां इंसाफ़ कयो वञे। गुज़िरियल 9 महीना अॻु असांजी भेण जनता माली खां ज़्यादती करे बाद में क़त्ल कयो वियो आहे। 9 महीना गुज़रण ताईं अञा ताईं माना इंसाफ़ कोन थियो आहे। इन जे करे असां माना गुज़ारिश करूं था आले उहिदेदारनि खां महिरबानी करे असांजी भेण खां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां पूरी सिंध में सरापा एहतिजाज कंदासीं। महिरबानी। ज़्यादती की गई थी, ब्रूटली उसका रेप किया गया था और फिर मर्डर किया गया था। हमारी यही अपील है, जो भी आला पोस्टों पे बैठे हैं उनसे हमारी यही अपील है कि हमें इंसाफ दिया जाए। और दूसरी बात है कि अगर हमें इंसाफ ना मिला तो हम हाई कोर्ट में पिटीशन दाखिल करेंगे। 9 मंथ इट्स अ लॉन्ग टाइम। अगर उसको अभी तक कातिल गिरफ़्तार नहीं हुए और एक माँ है जो इंसाफ की तलबगार है, एक भाई है जो हर जगह भटकता फिर रहा है कि कब मेरी बहन के खून के साथ इंसाफ किया जाए।